दोस्तों अॼु नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे भली कार। अॼु जी अपडेट आहे पंहिंजावेरी ऐं रियासत ऐं पापनगर जी बहितरीन तव्हांखे मेगा अपडेट ॾियण वारो आहे। यानी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार असां ॾींदा अचूं था। अॻिते बि इंशाल्लाह तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। दोस्तों दरअसल पंहिंजावे ड्रामे में जेको आहे हिकु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुलनार वारो मसइलो उते गुम थी वियो ऐं क़ासिम सरेआम घुमे थो, उन खे बि कोन था पकड़नि चाकर खान वारा। ऐं होॾां जेको आहे नओं वल्लू वारो क़तल बि ग़ाइबु थी वियो, हैदर वारो शमशेर वारो क़तल बि ग़ाइबु थी वियो। हुन पंहिंजे सौट खे माफ़ु करे छॾियो। क़ासिम खे वरी जेको आहे सिकू वारनि कुझु नथा चवनि। चाकर खान जेको आहे कंहिंखे पकड़े कोन थो। हसीना फिरी गिरी हसीना जे कंध में हाणे गेम आई आहे। हसीना जाबर वारनि खे लालच ॾेई वरी का नयो माण्हू फसराईंदी ऐं इहो ज़हर वारो किसो छा गुलशेर वारो इहो कंहिं ॿिए जे कंध में पवंदो ऐं हसीना पंहिंजी जान छॾाइण जे लाइ कुझु बि कंदी। अहिड़े हिसाब सां ड्रामे जी कहाणी सफ़ा चिब लॻी पई आहे। सम्झ में नथी अचे त हीअ राइटर कहाणी लिखी कीअं आहे। कातिल जंहिंखे ॻोल्हनि पिया उहे सरेआम घुमनि था, उन्हनि खे पकड़े नथो सघे चाकर खान। मूंखे सम्झ में नथी अचे हेॾो वॾो राइटर आहे नूर ज़हूर साहब, हुन कहाणी लिखी कीअं आहे।